मानवा आज पिए मुसीबता सारो मुसीबता रे पिए मुसीबता सारो मुसीबता याद कंदस्ता जो गालियों वाद मानवा आज पिए मुसीबता रे हाँ इनकम टैक्स ऑफिसर अड़ी तो स्टेटमेंट कढंदो जो असो चेली चिबी थी वेंदी हाणे लगे तो सजा जो डैडी है और टेलीफोन तो खोलना हो ये खाने साहूकार आई खोल हाँ सारी ठाए सारी ठाई है जेवर दिखाड़ी है सब चिंता न कर अरे खोलिया हाँ खोलो अरे थोड़ो प्यार से गालाए ने हाँ खोलिया खोलो तो हाँ खोलो अचो साईं अच्छो भली करे अजी करे अच्छो हरिराम जो घर ही है हाँ साईं घर घणा ई उन्हनि मां हिकु आहे ॿिया सभु भाड़े ते ॾिनल आहिनि अचो साईं वियो हाँ अच्छो वियो मिस्टर हरिराम आयो हाँ साईं मां खुद पिंड पाण वियो साईं वियो साईं माफ कजो मां जरा जवाबदारी पूरी करण आयो आहियां अलबत कड़ी जवाबदारी साईं जवाबदारी मेरी जवाबदारी है कड़ी या मिठी तहां हाँ साईं भला कुछ खाईंदा पीएंदा न साईं मां पीअंदो कोन आहियां महिरबानी अच्छा वो एस्प्रेसो कॉफी ठायो हाँ अच्छा खाए न मूंखे कुझु चांहि या कॉफी न खपे हाँ तो वो फ्रिज में थधो ठाहे वठ हाँ इजे ठाए दे न तकलीफ़ न कजो अच्छा वो ये करे आशा ये करे एसी चालू करे छद असा अंदर अची ता हाँ मां एसी चालू करे ता अच्छो जल्दी न तकलीफ़ न करियो भेण तकलीफ़ न करियो हुकुम कर साईं साईं मूंखे तव्हां वटां का ख़बरचार खपे साईं ख़बर आ मूंखे मां तयारियूं करे रखां तव्हां जे लाइ दाम धूम सां पर छाए देर सां ख़बर पई माना साईं तव्हां जे स्वागत जूं तयारियूं कया आहिनि यानी छा सीधा ऐं मालपुड़ा ठाहे रखो आहे छा चर्चा पिया लॻो चर्चा ई त तई पिया लॻो ॻाल्हियूं अहिड़ियूं था करियो ॼण त लखनि में लेखा था हलनि व ऐं करोड़नि में कारखाना इन में साईं कहिड़ो शक आहे हा माना सभु कुझु आहे तव्हां वटि बिल्कुलु साईं ये मुंहिंजा पिता साहिब आहिनि काका तई केरु आहियो मां हिन गरीब अधीन यतीम मिस्किन जो गरीब पीउ आहियां भाई गुरगुरा पर साईं ही त कुझु ॿियूं ॻाल्हियूं पियो करे छा थो चवे ही चए थो असीं लखापति आहियूं करोड़पति आहियूं सभु कुझु आहे पर्दा खुश्क कंहिंजा हिन जा ॿियो कंहिंजा हिन चक्रम जा ॿियो कंहिंजा चक्रम जेको लखनि जे चक्कर में अची वियो आहे लखापति आहे पुछो त लखापति मोटर अथई मोटर अथव साईं गराज किथे थी मिले जो मोटर वठां अरे चओ त आन मनी ॾे त हींअर ई मिली वञे साईं अहिड़ियूं ॻाल्हियूं मूंसां न करियो हा ठीकु आहे पुछो त रसोयो अथई भला रसोईयो अथव असीं जुगत वारा आहियूं ॿिए कंहिंजे हथ जी मानी कोन वरिता आहियूं हथ जी कोन वरताईंदा आहिनि पेरनि जी वरताईंदा आहिनि चङो भला पुछो तो थी वेठी अलाए नौकर अथई भला को नौकर अथव नौकर 360 हिकिड़ो त तव्हांजे किटकिट करे भॼियो साईं तरसो मां हाणे 4-5 नौकरनि जो बंदोबस्तो करे वठां 359 घुराए वठ न 4-5 छो तो घुराए हेलो केरु अर्जनदास हा मां हरिराम तो ॻाल्हायां भाई 4-5 नौकर तो मोकिलाए ॾे हा भाई तव्हां त सियाणा पिया था लॻो पर ही तव्हांखे बेवकूफ़ थो सम्झे चरियो थो सम्झेव साईं फोन कटियल अथसि ईअं ई पियो थो हा करे हा ठीकु आहे हा हरिराम हरिराम हा भाई छा तूं मूंखे चरियो थो सम्झी हा मां चरियो आहियां बिल्कुलु हाँ मां चरियो आहियां ही छा आहे
टेलीफोन करे नौकर जो घुराई जंहिं में कनेक्शन ई कोन्हे को। तव्हांखे कंहिं ॿुधायो? तव्हांजे बाबा साहिब ॿुधायो। सजण साईं प्रीतम प्यारा अच्छा कपड़ा खीसा खाली माण्हुनि लेखे मुल्क जो वाली। बस इहो हाल अथव हिन घर जो। चङो कयमि तव्हांखे ॿुधाए छॾियुमि न। चङो कयव साईं ॿुधायव, न त मां जेकॾहिं कुझु करियां हा त तई तकलीफ़ में अची वञो हा। साईं खौफ़ वक़्तु खौफ़ जी जंजीर छिके ॼाणंदा आहियो भाई कुरमुरा। न साईं महिरबानी, बस साईं हिकिड़ी ॻाल्हि चवांव। हा मां तव्हां वांगुरु बुज़ुर्ग त न आहियां, पर 30 सालनि जो आज़मूदो अथमि। मूं जहिड़ा थी जो कोन, ॾाढी ख़राब हालत अथव बुज़ुर्ग जी। मूं इहा ई ॻाल्हि ॾिठी आहे त अॼुकल्ह जे जवाननि खे नंढड़नि खे वॾनि जो बुज़ुर्गनि जो को क़दुरु कोन्हे। भलो सच चयो अथई यार, सच चयो अथई। हू सम्झनि था त असांजा वॾा मुदे खारज आहिनि। ऐं तव्हांजे घर जी मुशाबहत मां जेकॾहिं हिकु रेल गाॾीअ सां करियां, जंहिंजे इंजन जा ड्राइवर तव्हांजो पुटु हरीराम, तईं उन जा गार्ड जंहिंजो दॿो पछाड़ीअ में हूंदो आहे, ऐं साई ऐं गाड़ी झंडी खणी ज़रूरत मूजिबि उहा झंडी ॾेखारींदो आहे। वाह वाह, छा सुञातो अथव, वाह। तव्हांजे गाड़ी झंडी ॾेखारण जे बावजूदि बि जेकॾहिं गाॾी नथी बीहे त तहीं ख़तरे जी ज़ंजीर छिके उनखे बीहारियो था ऐं गाॾीअ खे सही दग ते वठंदा वञो। बराबरि। मां तव्हांखे इहा ई अर्ज़ु कंदुसि त तव्हीं पंहिंजी हिमत न हारजो। इहो सच ते इन ॻाल्हि ते हलंदे तव्हांखे तकलीफ़ूं ईंदियूं, तव्हांखे ॿुधणो पवंदो औलाद जो, पर तव्हीं हिमत रखिजो ऐं सभु कुझु ठही वेंदो। चङो साईं, हाणे मां तव्हांखे तो गाड़ी झंडी ॾेखारियां। वरी छा थियो? अचो, हीउ जेको मुंहिंजो पुटु आहे न, धंधे में ॾाढो नुक़सानु पियो अथसि, हिन करे वीचारे स्क्रू ढिरा थी विया। तंहिं करे घर वारनि खे त मारींदो आहे, पर महिमाननि खे बि कोन छॾींदो। पोइ त साईं मां हलां थो। हा हलो हलो। साईं मां साईं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। साईं मुंहिंजी ॻाल्हि बस पुट, बस एतिरो करो। मूंखे मुंहिंजी बैग ॾियो त मां हलां थो। अरे साईं तव्हां वञो था, मिठाई त खाओ। न महिरबानी महिरबानी। भला चांहि त पियो। न पर हीअं कयो, मूंखे हिकिड़ो पाणी जो गिलास पियारियो। मूंखे ई न खपे सभु पाणी। साईं ॾियण हिन घर में केरु सिखियो ई कोन अथव, सभु वठण ई वठणु सिखिया अथव। पाणी कोन मिलंदो छाकाणि म्युनिसिपालिटीअ जो बिल न भरियो त नलको ई कटिजी वियो अथव। चङी इज़त था ॾियो मूंखे, चङी इज़त था ॾियो, ॾियण ई कोन सिखियायो। चङो साईं पंहिंजे हिन पुट जी संभाल कजो। हा संभालजो, समता केरु वरी पकड़े अदर न विझी सके सिखा कर। साईं माफ़ कजो, मां तो साईं माफ़ कजो भाई। बाबा ये छा कयव? हिकु जो त ॻाल्हाए तो ई चयो मुंबई मां सभिनी सां ईअं ॻाल्हाइबो आहे। अरे सभिनी सां साॻी ॻाल्हि कीअं हलंदी? छो? हुनखे चयव असां ग़रीब आहियूं ऐं हिनखे चओ था इहो चवणु तो सेखारियो न। मां सेखारियो, सभु कुझु मां सेखारियो। अरे सरला तूं तुंहिंजो डैडी अञा हाणे वियो। डैडी? हा, इहा त वञे पियो। डैडी? हा, पर ही मुंहिंजो डैडी थोरो ई आहे। हा, ही तुंहिंजो डैडी कोन्हे न, त जेको पहिरीं आयो सो तुंहिंजो डैडी हो। ऐं ही इनकम टैक्स ऑफिसर। बाबा बाबा छिक ई रोके छॾे। बाबा हिकु छाट छिकू ॾियो। छोरो चए तो छाट छिकू ॾियो त जुकाम थिए। बाबा चांहि पियो। चांहि। छोरो उहो त पाणी बि कोन पीआरींदो, आज चांहि थो पीआरे। बाबा मिठाई खाओ। हेॾे त अकल जो अकाबर, पहिरीं चांहि थो पीरे पोइ मिठाई थो खाए। चङो रखे थो छॾियां, शाम जो खायां। सुंदर, असां सरला जे डैडी खे इनकम टैक्स ऑफिसर सम्झो ऐं इनकम टैक्स ऑफिसर खे सरला जो डैडी अड़जी वञो हा। बाबा बचाए वरितई। सच ग्रेटपा यू आर ग्रेट, ग्रेटपा यू आर ग्रेट। उठ चयो ग्रैंडपा यू आर ग्रेट मुसीबत।
पिणे चयो माणे चयो हींअर तूं बि चओ हींअर तूं बि चओ छा चवे बाबा अच अच मुंहिंजी डेल बाक़ी तूं रहियल हीअं तूं बि चओ वरी कहिड़ी मुसीबत अची वई कर मस्करी उॾाए मज़ाक अड़े जॾहिं हलियो वेंदुसि मुंहिंजूं ॻाल्हियूं यादि कंदा बाबा ये